यार खड़ी जिनके यार शौक शिकार करण जो आयो हुस्न चाहिए। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। हिकिड़ी ॿी निशस्त, हिकिड़ी ॿी गुफ़्तगू ऐं हिकिड़ो ॿियो सिलसिलो जेको असीं अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था, जंहिंजी मोट तव्हां असांखे भरपूर ॾिनी आहे। जॾहिं बि असां पंहिंजे सिंधी फिल्मुनि जे बारे में अवां सां गुफ़्तगू करणु चाहियूं था ऐं जॾहिं बि को सिरो को छेड़ो किथे हथु अचे थो त तव्हांजे पारां जेका पज़ीराई आहे सा दिलि पज़ीर आहे। यकीनन असां सभिनी खे वतन अज़ीज़ जी हर फिल्म सां मुहबत आहे, पर ख़ासि तौर ते जॾहिं असां हीउ प्रोग्राम सिंधी फिल्मुनि जी निस्बत सां अवां जी ख़िदमत में पेश कयूं पिया था त उते बि अवां जो मान, अवां जो मर्तबो, अवां जी मुहबत ॾिसण वटां आहे। हीअ माज़ीअ जी यादि आहे, माज़ीअ जो अक्सु आहे, छाकाणि त हाणे सिंधी फिल्मूं ठहणु बंदि थी वियूं आहिनि। ईअं असां जॾहिं माज़ीअ ते निगाह विझूं था त आर्काइव्स में असांखे इन्हनि फिल्मुनि जा सिलसिला तमामु घटि मिलनि था, यानी किथे प्रिंट्स कोन्हनि के, जेकॾहिं प्रिंट्स आहिनि त उहे अहिड़ी सूरत में न आहिनि जो असीं उन्हनि ते निगाह विझी सघूं या उन्हनि मां को लुत्फ़ हासिलु करे सघूं। मेमोरीज़ आहिनि त स्केटर्ड आहिनि, माना यादि करे हिते आहे करे हुते आहे, पर बहरहाल हिकिड़ी कोशिशि आहे त उन्हनि यादुनि खे कठे करे असीं अवां जी ख़िदमत में का न का निशस्त, का न को सिलसिलो अहिड़ो पेश कयूं जंहिंमें असां सिंधी फिल्म संसार जे भरपूर लुत्फ़ जो उहिञाण, इस्तारो ऐं ख़ुशबू अवां ऐं असां ताईं पहुचाए सघूं। इन सिलसिले में अॼु असां चाहींदासीं त जंहिं फिल्म जे बारे में अवां सां गुफ़्तगू कयो उहा आहे तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण। ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण पई ॻाईंदसि, ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण पई ॻाईंदसि, इन रंग सरूरी जाईंदसि, ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण। जेके चार घड़ियूं तो सांघारियूं अथमि, सारियूं रेखा वध से प्यारियूं अथमि, तो विसारे छॾियूं न विसारियूं अथमि, तो विसारे छॾियूं न विसारियूं अथमि, मां त पंहिंजी प्रीत पुॼाईंदसि, ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण। जेका तो कई सा कंहिं खान थी, इहा भाग का सब पंहिंजे भाईंदसि, ओ तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण। यकीनन असीं अवां सां बि ॻाल्हियूं कंदासीं, तव्हांजूं ॻाल्हियूं बि असांजे अखियुनि ते, पर असांजा मुअज़्ज़िज़ महिमान बि स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि, पहिरीं उन्हनि सां असीं तारुफ़ हासिलु करे वठूं। असां वटि मौजूदु आहिनि सिंधी फिल्म जे हवाले सां सदाबहार नालो साईं वसीम साहिबु। अस्सलाम वालेकुम साईं, मिज़ाज बख़ैर, ठीकु आहियो, ख़ैर ख़ैरियत, सभु बहितर, अल्लाह जी महिरबानी। ऐं पोइ असां वटि ॿियो नालो माना हितां महिरबानो मुअज़्ज़िज़ महिमान असांजो सी ताज मुल्तानी साहिबु। ताज साईं भलीकार, गुड टू सी यू, वॾी इनायत तव्हां हिते असां वटि कई आहे। ऐं टियां असां वटि मुसरत रज़ा साहब। मुसरत टेलीविज़न ते काफ़ी अरसे खां पोइ तव्हांखे ॾिसूं था, ॾाढी ख़ुशी थिए थी। भलीकार ऐं परवरदिगार अव्हांखे दर्जो ॾिए, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ख़वातीन हज़रात, असीं चाहींदासीं त इब्तिदा करियूं फिल्म जे स्क्रोल सां, त तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण जो स्क्रोल अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था। फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण जो स्क्रोल कुझु हिन तरह सां आहे। पेशकार इदारो टालप्रो ब्रदर्स,
रिलीज़ थियण जी तारीख़ 17 फरवरी 1970। पेशकार ऐं फिल्मसाज़ मोहम्मद हुसैन टालपुर उर्फ़ मौलाना हैप्पी, हिदायतकार मौलाना हैप्पी, लेखक कहाणी मौलाना हैप्पी ऐं मकालमा निगार बि पाण मौलाना हैप्पी, अकासी शफ़न मिर्ज़ा, शाइर मंठार फ़क़ीर नूरल भुरगड़ी, शेख हयाज़, अमीन फ़हीम, हुसैन बख्श ख़ादिम, मौसीकार बिलावल बेल्जम, गुलकार रुबीना, अहमद रुश्दी, मोहम्मद जुमन, निगहत सीमा, निगहत अकबर, मोहम्मद इब्राहिम, हुसैन बख्श ऐं साथी, अदाकार शम्मा, परवेज़ मीर, यामा यामा, हैबत जमील, सुमैरा, आशिक़ हुसैन, अशरफ, किरण, अनवर सोलंकी, तनवीर, टीट मकड़ी ऐं ज़मीर। ऐं ख़वातीन हज़रात, इन स्क्रोल में अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त नाला कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। मिसाल तौरु जीअं टीट मकड़ीअ जो नालो थियो, इहो इस्तारो हूंदो आहे, पर बहरहाल इहो नालो हिन फिल्म में इस्तेमालु कयो वियो। ऐं ॿियो नालो असां वटि अहम अचे थो हैबत जमील साहब जो। मंसूर बलोच साहब जिन शुरू में फिल्म इंडस्ट्री जॉइन कई हुई, त हुननि पंहिंजो नालो हैबत जमील रखियो हुयो। ऐं तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼणु मंसूर बलोच साहब जी पहिरीं फिल्म आहे। ऐं स्टूडियो हिन फिल्म जो आहे ईस्टर्न फिल्म स्टूडियो कराची। मन त महिरबानी जॾहिं असां हिन फिल्म जी ॻाल्हि कयूं था त यकीनन हिन फिल्म में केतिरा लम्हा अहिड़ा हुया जेके पंहिंजे हिसाब सां मुनफ़रिद हुया ऐं असलूब बि अजीब हुयो। हिन ई फिल्म में असांखे इहा ख़ुशी बि हासिलु आहे त जगमशहूर असांजा गुलकारनि अहमद रुश्दी साहब, उन्हनि बि हिन फिल्म में प्लेबैक कयो ऐं अहिड़ी हसीन अंदाज़ सां उन्हनि इहो गीत ॻायो जेको उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो यादगार बणिजी वियो। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू करण खां पहिरीं चाहियूं था त उन गीत ते निगाह विझूं। छा त हुस्नाकी आहे, छा त आवाज़ु आहे ऐं छा त हुन आवाज़ जी ख़ुशबू आहे। सिड सजण जे ज़ुल्फ़ दहदी, कारा केस बसी अर कहदी, जीअं नांग कवड़ जी कढन फड़ी, रखन मर रंगण अहकार करण जो। आयो हुस्न जा यार हथियार खड़ी, जेके आहे शौक़ शिकार करण जो। आयो हुस्न जा यार संग जिए बंदूक तो नाली, चप डंड कान कमान मिसाली, बीजा जाम की जोर जबान लड़ी, जेके आहे मतलब मारो मार करण जो। आयो हुस्न जा यार हथियार खड़ी, जेके आहे शौक़ शिकार करण जो। आयो हुस्न जा यार बई बण छू भाला, नैण निराड़ में नेजा निराला, बीजा तकी अतराड़ खां अख जी अड़ी, इहो साण सामान संग सार करण जो। आयो हुस्न जा यार हथियार खड़ी, जेके आहे शौक़ शिकार करण जो। आयो हुस्न जा यार। मोज़िज़ ख़वातीन हज़रात, जॾहिं असीं पंहिंजे मानाइतनि महिरबाननि खे हिते अर्ज़ु कंदा आहियूं, स्टूडियोज़ में अचण जे लाइ ज़हमत ॾींदा आहियूं
ऐं असांजे प्रोग्राम में शिरकत कंदा आहिनि त असीं बार बार अव्हांखे इहो बि यादि ॾियारींदा आहियूं त स्क्रीन ते बि असां सां केतिरा महिमान आहिनि जेके परे खां गॾु हूंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त उन्हनि जा तासुरात बि असां सां हमातन गॾु अचनि। अहमद रुश्दी साहब जे हवाले सां संदन ॿियनि त मदाह आहिनि। असद रुश्दी साहब हुन त पंहिंजो नालो बि रुश्दी करे छॾियो पंहिंजे नाले जे पोयां ऐं उहे चाहिनि था त गुफ़्तगू कनि पंहिंजे उस्ताद मोहतरम जे बारे में जिन सां उन्हनि पंहिंजी हयातीअ जो वॾो हिकिड़ो हिसो सलाहियो आहे। असां ऐं अव्हां सां गुफ़्तगू कंदा असद रुश्दी साहब। अहमद रुश्दी पाकिस्तान जो उहो साईं वाहिद गुलूकार आहे जंहिं फिल्मी दुनिया में वधि में वधि गुलूकारी कई, उन जा माना वधि में वधि गाना ॻाया हुआ मर्द गुलूकारी जी हैसियत सां। ऐं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां अहमद रुश्दीअ जी हिकिड़ी फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण साम्हूं आई, जंहिंमें पाण हुन हिकिड़ो गानो चयो जंहिंजा बोल हुआ, आयो हुस्न जो यार हथियार खणी जंहिंखे आहे शौक़ु शिकार करण जो। ऐं उहा फिल्म मौलाना हिपी साहब मोहम्मद हुसैन टालपुर साहब ठाही ऐं उन में 17 फेबरवरी ते उहा 1970 में रिलीज़ थी। उन खां पोइ आऊं पाण पर्सनली जेको आहे सो अहमद रुश्दीअ खे इन करे चाहणु लॻुसि जो हुनजो आवाज़ में हिकिड़ी जिद्दत ऐं अजीब एक्सप्रेशन्स मूं महसूसु कया। उन खां पोइ उन खां कलेक्शन जमा करण जी कोशिशि कई ऐं हाणे कुझु कलेक्शन मूं काफ़ी जमा करे चुको आहियां। मूं वटि अहमद रुश्दीअ जे हवाले सां काफ़ी कलेक्शन आहे जंहिंमें 2-2.5 हज़ार ऑडियो गाना आहिनि, तक़रीबन 500-600 वीडियो उन जी कलेक्शन मूं वटि आहे। तस्वीरुनि जे हैसियत सां तक़रीबन 400 खां 500 तस्वीरूं मूं उन जूं जमा कयूं आहिनि ऐं उन ते रिसर्च अञा वधीक कोशिशि कयां पियो त उन ते वधीक जेकी बि मालूमात थिए इज़ाफ़ो थिए ऐं इहा ई मुंहिंजी एम आहे, अॻियां कोशिशि कंदो रहंदो आहियां। अहमद रुश्दी मूंखे तक़रीबन आउं पढ़ंदो हुउसि, स्टूडेंट हुउसि, स्टूडेंट जी लाइफ में मूंखे पसंदि आयो शुरू खां। उन जी एक्सप्रेशन्स अहिड़े क़िस्म जा हुआ ॼण त को अवामी गुलूकार हुजे, उहो पंहिंजा अंदाज़ अलबेला टाइप जा उहो साम्हूं अवामी हैसियत में अचे पियो ॻाइणु त उहे ॾाढा मज़ेदार, ॿियनि कुतनि ॿिलियुनि जा आवाज़ या अजीब क़िस्म जा आवाज़ कढण में उनखे मुनफ़रिद हैसियत हासिलु हुई। ऐं पोइ मूंखे इहे शयूं उन जूं ॿियनि गुलूकारनि जे खां वधीक बहितर महसूसु थियूं। हुजे हीअ जेको आहे उन जी अदा ऐं अंदाज़ अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके के ॿियनि गुलूकारनि में अहिड़ा न आहिनि। ऐं पाण जॾहिं बि गुलूकारी अहमद रुश्दीअ कई त उहो इन मां इहो तासुरु थींदो हो त पुछंदो हो त मां कहिड़े अदाकार ते इहो मुंहिंजो गानो पिक्चराइज़ थींदो, त उहो पाण कोशिशि करे उन अदाकार जे ई हैसियत खे ॾिसी उनजो नक़ल करे उन जी अंदाज़ में ॻाईंदो हो। पोइ जॾहिं बि का फिल्म रिलीज़ थींदी त उन में इहो महसूसु कोन थींदो हो त कोई पाण अहमद रुश्दी ॻाए पियो या के अदाकार उहो पाण ॻाए पियो, जंहिंमें रंगीलो आहे या मुनवर ज़रीफ़ आहे या नदीम आहे, वहीद मुराद आहे, मोहम्मद अली साहब आहे, त ख़बर न पवंदी त इहो आवाज़ु कंहिंजो आहे। पोइ माना ईअं ई लॻंदो ॼण को अदाकार उहो पाण ॻाए पियो। वसीम साहब, जॾहिं असीं हिन सदाबहार आवाज़ खे ॿुधूं था ऐं इन जी ख़ुशबू खे महसूसु कयूं था त असां वटि ज़हन में बिलावल बेल्जियम जो नालो अचे थो। बैंजो जे हवाले सां मुस्तनद तरीन असां वटि सिंध में ख़िदमतकार ऐं चयो वेंदो आहे त बैंजो बिलावल लाइ ठहियो आहे, बिलावल बैंजे लाइ ठहियो आहे। उन जी कंपोज़िशन, उन जी एॾी सदाबहार कंपोज़िशन हिन फिल्म में, बेल्जियम साहब जे बारे में तव्हांखे ॼाण आहे? साईं बेल्जियम साहब लियारी जो रहाको जी ऐं बलोच, इन खां अलावा मौसीक़ीअ सां हुनजो एॾो लॻाव हो जी, ज मास्टर ऑफ बैंजो जी बिलावल बेल्जियम जो नालो आहे। दुनिया बि ॾिठी त ॾाढो सुठो मौसीक़ार ऐं सुठी धुनी बनाइण वारो, ऐं उन जा गाना अञा ताईं हलनि पिया, जी हाँ, ॿुधूं था ऐं सदाबहार बिलावल बेल्जियम। हाँ था सही, आप फरमा रहे थे बिलावल बेल्जियम साहब के बारे में। जी जी, रोज़ाना रिकॉर्डिंग होती थी हमारी और वो जॉब करते थे वहाँ बंदर रोड पे, बहुत बड़ी बिल्डिंग है, 11 नंबर स्टूडियो है, वहाँ वो रिकॉर्डिंग वगैरह हम लोग की होती थी। बैंजो के बारे में मैं आपको ये बताऊं कि ऐसी बैंजो हमने नहीं सुनी। वो शख्स जब हाथ रखता था ना, ऐसा लगता था कि बैंजो नहीं है, कुछ और चीज़ बज रही है। इतना प्यारा और इतना हम कहते थे बजाते रहो यार। और एक दफ़ा का जिक्र है कि एक साहब थे, वो भी उनके इलाके के रहने वाले थे, वो भी अच्छा बजाते थे जी। तो उनको क्या हुआ तो करने के जी वो उस वक्त वो वहाँ जॉब करते थे, वो भी चाहते थे कि मेरी भी जॉब हो जाए।
तो वो उनको एक वो जहन में ये है कि मैं इनसे अच्छा बजाता हूँ, मेरा भी हक है कि मुझे यहाँ जॉब मिले। खैर जी वो कहने मैं मेरे से बजवा लें, मैं मुकाबला करवा रहे हैं वहाँ। वो खैर बात बढ़ती 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 वहाँ अफसरान तक चली गई। तो उस वक्त सेंटर प्रोडक्शन थी, उस सलीम गिलानी साहब थे डायरेक्टर थे, म्यूज़िक को बहुत बारीकी से जानते थे वो। जी हाँ, जी हाँ, बहुत काम किया उन्होंने। तो उन्होंने जितने भी वहाँ के जो बड़े बड़े उस्ताद थे, उसमें मैं भी था। मैं उस्ताद तो नहीं था मगर वो काम हम करते थे। तो सब लोगों को बुलाया गया 11 नंबर में। तो ये पहला वाक़या हमने कहा अभी पता नहीं क्या होगा। हम समझ गए थे कि बिल्जम भाई का वो जो काम करते हैं वो कोई नहीं है कराची में, ना हमने ऐसे कोई आज तक ऐसा सुना है बैजों में। खैर जी वो बैठ गए लोग, सारे बड़े बड़े लोग बैठ गए। अब जनाब वो हाँ भाई शुरू हो गए। अब वो बारी बारी अब बैजों एक दफ़ा वो बजाएं, एक दफ़ा वो बजाएं, एक दफ़ा वो बजाएं, करते 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 वही पता लगा कि लग रहा था कि बिल्जम के सामने बच्चा बजा रहा है। वाह 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 वाह। इतना बड़ा। तो काफ़ी मैंने काम भी किया और EMI में कई दफ़ा रिकॉर्डिंग कराई वहाँ। खैर रेडियो पाकिस्तान पे तो रिकॉर्डिंग होती रहती। मैं थोड़ी सा वो कह रहा हूँ कि वो बैंजों को ऐसे बनाया हुआ था उन्होंने कि वो बैंजो नहीं लगती थी वो। वाह वाह। ऐसे लगता है जैसे कीबोर्ड बज रहा है, ऐसा लगता था। वो मिठास, वो हाथ, वो ऐसे अल्लाह की बहुत सारी ऐसी चीज़ें हैं कि इंस्ट्रूमेंट वाले भी ऐसे होते हैं, सरंगी है या कोई और साज है। वाह 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 वाह। कुछ ऐसे हाथ होते हैं कि वो कुदरत की तरफ से वो सरंगी सख्त भी है साज, वो बड़े काफ़ी तार होते हैं उसके अंदर। वाह 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 वाह। कुछ सख्त बजती हैं, कुछ ऐसे होते हैं कि वो जितने तार हैं वो ऐसे बज रही है जैसे कोई ऐसा ठंडक पड़ रही है लोगों को। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ख़वातीन हज़रात ज़िक्र हले पे थो इन्हनि सदाबहार वजूदनि जो, ऐं जीअं अर्ज़ु कयोसीं आवाज़नि जी ख़ुशबूअ खे महसूसु करणु चाहियूं था। यादुनि जा वर्क़त बार बार वरायूं पिया था ऐं उन्हनि ते जेके इक़्तिबास लिखियल आहिनि से बि असांजे साम्हूं अचनि पिया था। हुसैन बख़्श ख़ादिम जे आवाज़ जी ख़ुशबू महसूसु कयूं था। ॾिसूं था त इहो लहजो असां सां छा थो उते। चल वेख मरीदा चलता, सदाबहार आवाज़ हुसैन बख़्श ख़ादिम। चलो वेख मरीदा चलता मन मोह करेंदा मस्ता। चलो वेख मरीदा चलता मन मोह करेंदा मस्ता। हुस्न दफ़ो जा हर हिक तरफ़ों, हुस्न दफ़ो जा हर हिक तरफ़ों, रोज़ वहे प्यार रस्ता। चल वेख मरीदा चलता, रोज़ वहे प्यार रस्ता। चल वेख मरीदा चलता, चल वेख मरीदा चलता। विच बाज़ार उसल दी होली ना सुञापे साइण गोली। विच बाज़ार उसल दी होली ना सुञापे साइण गोली। टुर जा जोड़ जदावत टोली, टुर जा जोड़ जदावत टोली। गुल गुलाबी दस्ता चल वेख मरीदा चलता। गुल गुलाबी दस्ता चल वेख मरीदा चलता। चल वेख मरीदा चलता। नरगिस नैन कूंजा कजलिया ताबत खे चूंडे वन तजलिया। नरगिस नैन कूंजा कजलिया ताबत खे चूंडे वन तजलिया। बादल दे विच जीवें बिजलियां, बादल दे विच जीवें बिजलियां। सुंकु आवे सर बस्ता चल वेख मरीदा चलता। सुंकु आवे सर वेख मरीदा चलता। चल वेख मरीदा चलता।
पिंडी पिशावर जहलम जानी गुजरांवाला लाहौर लसानी पिंडी पिशावर जहलम जानी गुजरांवाला लाहौर लसानी सियालकोट दा नहीं कोसानी सियालकोट दा नहीं कोसानी दिल जले पर जुस्ता चलवे कुमरी दा जलता दिल जले पर जुस्ता चलवे कुमरी दा चलता वो करे दा मस्ता चलवे कुमरी दा चलता हुस्न जा पोचा हर एक तरफ हुस्न जा पोचा हर एक तरफ रोज वह प्यार रस्ता चलवे कुमरी दा चलता रोज वह प्यार रस्ता चलवे कुमरी दा चलता मन मोह करे दा मस्ता चलवे कुमरी